अफ़गान तालिबान भारत की जुर्ज से पाकिस्तान मथा हमलो किया। फील्ड मार्शल आसिम मुनीर की क़यादत में पाक फौज मुंह तोड़ जवाब दिनों। अफ़गान तालिबान की दरख्वास्त से 48 कलाकनि लाइ जंगबंदी कई वई। हाणे बॉल अफ़गान तालिबान के कोर्ट में है, रुगो टाइम गुजारण लाइ जंगबंदी कबूल न है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त दहशतगर्दी ख़त्म करण लाइ अफ़गान तालिबान के पुख्ता कदम खणना पवंदा। अफ़गान तालिबान वाकई संजीदा आहिनि त दहशतगर्दी जो मसलो मुस्तक़िल तौर हल करणो पवंदो। सीज़ फायर पुख्तन शर्तन ते डिघी थी सके थो, पर जेकॾहिं रुगो मोहलत लाइ ईअं कयो वियो त उनजी इजाज़त न ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी काबीना के इजलास में ख़िताब दौरान शहबाज शरीफ चयो त ग़ज़ा जंगबंदी में अहम किरदार अदा करण ते ट्रंप ऐं ॿियनि मुल्कनि जा थोरा मञूं था। ग़ज़ा जंगबंदी में पाकिस्तान पंहिंजो फ़र्ज़ निभायो। शर्म अल शेख में मुआहिदो थियो त ग़ज़ा में माण्हुनि ख़ुशी मल्हाई। फ़लस्तीनी ख़ुदा जो शुक्र अदा करे रहिया हुआ। हीअ जंग बंदि कराइण ते थोरा न मञूं त छा कयूं। चीन पारां पाक अफ़गान जंगबंदी की आजियां। गडियल सब्र ऐं पायदार जंगबंदी की हिमायत जो इज़हार। चीनी परॾेही वज़ारत चयो आहे त चीन लाॻापन में लाॻीतो बहितरी लाइ तामीरी किरदार अदा करण लाइ तैयार आहे। गडियल क़ौमुनि पारां पाक अफ़गान तकरार मुस्तक़िल दौर ख़त्म करण जो मुतालबो। अफ़गानिस्तान बाबति गडियल क़ौमुनि जे इमदादी मिशन चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान शहरनि जे तहफ़ुज़ लाइ वेढ़ ख़त्म कनि। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में 48 कलाकनि जी जंगबंदी ते अमल जारी आहे। जंगबंदी सुभाणे शाम ताईं जारी रहण जा इम्कान। गुज़िरियल ॾींहुं काबुल ऐं कंधार में अफ़गान तालिबान तोड़े फितनल ख़ारिज के ठिकाणनि ते पाकिस्तान के टारगेटेड कार्रवाइनि दौरान 250 खां वधीक माण्हू मारिजी विया हुआ। गरो जानी नुक़सान थियण खां पोइ अफ़गान तालिबान जंगबंदी की दरख्वास्त कई हुई। खैबर पख्तूनख्वा के मुख़्तलिफ़ इलाक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवायूं। सरहद उरांघण की कोशिश नाकाम। महमद में सीज़ फायर जो फ़ाइदो वठी सरहद उरांघींदड़ फितनल ख़ारिज की कोशिश नाकाम बणाई वई। 50 ख़ारिजी मारिजी विया, केतिरा ई ज़ख़्मी। क्लियरेंस ऑपरेशन जारी। ISPR मूजिब खैबर पख्तूनख्वा के ॿियनि इलाक़नि में मुख़्तलिफ़ कार्रवाइनि दौरान 34 दहशतगर्द मारिजी विया। स्पिनवाम में फायरिंग की ॾेवट दौरान 18 ख़ारिजी मारिजी विया। ॾखिण वज़ीरिस्तान में ऑपरेशन दौरान 8 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब इहे कार्रवायूं 13 खां 15 अक्टूबर के विच में कयूं वयूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर पारां कामयाब ऑपरेशन करण ते सिक्योरिटी फोर्सिस के भेटापेश। मोहसिन नक़वी चयो त KP में भारत के माली मदद से मौजूद दहशतगर्द ख़त्म कया वेंदा। पाक अफ़गान सरहदी चिकटाण बाद अफ़गान सरहद बंद। कोयटा ऐं पेशावर कस्टम्स से कंटेनर जूं कतारूं लगी वयूं। कंटेनर्स रखण की गुंजाइश ख़त्म। FBR कराची पोर्ट तां अफ़गान ट्रांजिट ट्रेड तहत क्लियरेंस अणॼातल मुद्दे ताईं रोके छॾी। समूरा गेट पासिस भी रद्द। चमन सरहद ते 4 ॾींहनि खां वापार ऐं पंध अचवञ मुअत्तल। कस्टम इख्तियारनि मूजिब ख़ुश्क मेवनि जूं 100 खां वधीक मालबरदार गाॾियूं अफ़गान हदुनि में फाथल आहिनि। अफ़गानिस्तान में भाॼियुनि जी रसद बंदि थी वई। अफ़गानिस्तान में माल लाहे वापसि ईंदड़ 30,000 कार्गो गाॾियूं भी फासी पयूं। वज़ीर आज़म पीपल्स पार्टी चेयरमैन के पंजाब सरकार बाबति ख़दशा ख़त्म करण की ख़ातिरी कराए छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी की अॻवानी में पीपल्स पार्टी वफ़्द की वज़ीर आज़म से मुलाक़ात दौरान नवाज़ लीग वफ़्द भी मौजूद हो। ज़रियनि मूजिब पीपल्स पार्टी चेयरमैन पंजाब सरकार बाबति पंहिंजा ख़दशा वज़ीर आज़म आॾो रखिया। नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी में तकरार जो कारण थींदड़ मामला गॾिजी वेही हल करण ते इतफ़ाक़। मुलाक़ात दौरान बितरफ़े सहकार ऐं मुस्तक़बिल की हिकमत अमली ते गौर। उन खां अॻु परॾेही ऑफिस में पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग की मुज़ाकराती कमेटीज़ में ॻाल्हियूं थियूं। इसहाक़ डार की अॻवानी में नवाज़ लीग वफ़्द से पीपल्स पार्टी वफ़्द की मुलाक़ात की अंदरूनी कहानी साम्हूं अची वई। ज़रियनि मूजिब मुलाक़ात बिना नतीजे ख़त्म थी ऐं ॿिन्ही पार्टियुनि राब्ता जारी रखण ते इतफ़ाक़ कयो। पीपल्स पार्टी पंजाब में मकानी चूंडुनि लाइ कानून साज़ी ते ख़दशा ज़ाहिर कया। इस्लामाबाद के मुख़्तलिफ़ इलाक़नि में तहरीक लब्बैक पाकिस्तान जो ऑफिसिस सील। ज़रियनि मूजिब ज़िले इंतज़ामिया केतिरनि इलाक़नि में ऑफिसिस सील करे छॾियूं। ॿिए पासे पंजाब सरकार पारां TLP ते पाबंदी लॻाइण ते गौर। वज़ीर आला मरियम नवाज़ की सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास बाद जारी पधिराई मूजिब सूबाई हुकूमत वफ़ाक़ के इंतिहा पसंद जमात ते पाबंदी लगाने की सिफारिश कंदी। इंतिहा पसंद जमात जा सोशल मीडिया अकाउंट्स बंद ऐं समूरा बैंक अकाउंट्स मंजमद किया वेंदा। इंतिहा पसंद जमात जूं समूरियूं मिल्कियतूं ऐं असासा औकाफ़ खाते की तहवील में रखिया वेंदा। इंतिहा पसंद जमात के क़यादत के दहशतगर्दी एक्ट के 4th शेड्यूल में शामिल किया वेंदो। पुलिस ऑफिसर्स की शहादत ऐं सरकारी मिल्कियतुनि की तबाही में मुलविस अॻवाननि तोड़े कारकुननि ख़िलाफ़ केस हलाया वेंदा। मोदी सरकार ते अमेरिकी टैरिफ गरा पइजी विया। अमेरिकी सदर के रूसी तेल ख़रीद न करण की ख़ातिरी कराए छॾी। डोनाल्ड ट्रंप ओवल ऑफिस में चयो त भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी रूस खां तेल ख़रीद न करण की ख़ातिरी कराई आहे। आऊं ख़ुशि न हुअसि त भारत रूस खां तेल ख़रीद करे, पर हाणे मामिलो तय थी वियो। चीन सां कारोबारी जंग जारी आहे। चाहियूं था हमास बेहथियार थिए, उन लाइ अमेरिकी फ़ौज की ज़रूरत न पवंदी। असां कंहिं पार्टी फ़र्द या क़ौम के ख़िलाफ़ न आहियूं। हाणोके निज़ाम के ॿुधाइणु घुरूं था त तव्हांखे ड्राहे छॾींदासीं। बांग्लादेश
श्रीलंका ऐं नेपाल में इनकलाब आणींदड़ नौजवान इंतज़ार में आहिनि त पाकिस्तान जा नौजवान कॾहिं इनकलाब आणींदा। जूनियर ज़ुल्फ़कार ॾखण में जलसे के ख़िताब में चयो त असांखे इनकलाब जी तैयारी करणु घुरिजे। ईअं न थिए त इनकलाब अचे ऐं पोइ राज करण जे कम में लॻी वञूं। असां सभ खां वधीक अवाम ते यकीन रखूं था। सखर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान जूनियर ज़ुल्फ़कार चयो त सखर तमामु सुहिणो शहर ऐं मुंहिंजो ॿियो घरु आहे। हिते सिंधु दरिया वटि अची अंधी ॿुलण सां सलाम दुआ कई। जानवरनि जो ख़्यालु रखो, कुदरती ऐं तारीख़ी मागनि जी संभाल कयो। जबल न टुकियो, उते असांजा वॾड़ा बि रहंदा हुआ। मीरपुर ख़ासि रेलवे कॉलोनी में नारी जो लाश हथ अचण वारे वाक़े में पुलिस जी संगीन लापरवाही। 3 ॾींहं अॻु नारी नेहा जो हथायल लाश पोस्टमार्टम बिना वारसनि हवाले करण जो इंकशाफ। SSP मीरपुर ख़ासि लाश हथ अचण ऐं पुलिस जी संगीन लापरवाही वारे मामले जी जांच लाइ कमेटी जोड़े वरिती। डॉक्टर्स नारी जे जिस्म ते तशद्दुद जा निशान ॾिठा हुआ। उन बावजूदि पुलिस नारी जे वारसनि पारां इनकार करण ते लाश जो पोस्टमार्टम न करायो। वाक़े खां अॻु नारी पारां पंहिंजे दोस्त खे उमाणियल ऑडियो नोट बि साम्हूं अची विया। ऑडियो में नारी पंहिंजी दोस्त खे चयो त वालिद ऐं भाउ खेसि मारे सघनि था, खेसि नौकिरी जे बहाने घरां कढायो, ॿी सूरत में मारिजी वेंदी। DSP जी सरबराही में 3 रुकनी टीम मामले जी जांच कंदी। जांच टीम खे 3 ॾींहनि में रिपोर्ट पेश करण जी हिदायत। ऐं बलूचिस्तान जे इलाइक़े ओथल में दहशतगर्द हमले दौरान शहीद फ़ौजी जवान जो मर्द टंडो आदम भरिसां बाणे क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो। शहीद शहरियार जी जनाज़े नमाज़ में फ़ौजी ऑफिसर्स ऐं जवाननि समेत वॾी अंग में शहरनि जी शिरकत।